साईं मुनेश कौर तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अॼु जेका माई भाग जो जेको मशहूरु कलाम आहे खड़ी हूं नीम के नीचे, उन जी मान्या सां असांखे भला ॿुधाइजो। जी सुझाव। खड़ी नीम के नीचे हूँ तो हेकली, जाटारू वाटारू माना छानी मानी देख ले। खड़ी नीम के नीचे हूँ तो हेकली, जाटारू वाटारू माना छानी मानी देख ली। झिरमिर मेहुला बरसे पवन हिलोला खावे। झिरमिर मेहुला बरसे पवन हिलोला खावे। मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। हूँ थाना पुछा शेल भमरिया एकली, जाटारू वाटारू माना छानी मानी देख ली। हिन में ईअं त पंहिंजी का सखी आहे उहो इंतज़ारु पई करे निम जे हेठां बि, ऐं सखी माना महबूबा ऐं ईंदड़ वेंदड़ ॾिसनि पिया त हीउ छो कंहिंजो इंतज़ारु करे पई। त हू चवे थी खड़ी नीम के नीचे एकली, आउं अकेली बीठी आहियां ऐं निम जे हेठां, ऐं ईंदड़ वेंदड़ मूंखे ॾिसे पियो जाटाड़ो वाटाड़ो छानी मानी ॾिसे पियो छा कंहिंजे इंतज़ार में आहे, छा ॾिसे पियो। ठीकु आहे, हाणे थर जो हिन में पहिरियों मतिलबु उहो जेको आहे हिन मिसरा आहे, झिरमिर मेहुला बरसे पवन हिलोला खावे, माना मींहुं धारो धार वसे पियो ऐं उन में जेको पवन पाणी खे चयो आहे। पवन जीअं हीअं हिलोला खाए मतिलबु उनजा पिंगे वांगुरु लुॾे, हा उन खे हिलोला चयो आहे। झिरमिर मेहुला बरसे पवन हिलोला खावे। मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। जंहिं टाइम इहो संगम बरसाति जो ऐं उन सां गॾु गोड़ ऐं खिवणनि जो थींदो आहे त मोर वॾियूं दाऊं कंदो आहे असांजे थर में स्पेशली, ऐं कोयल बि पंहिंजो आवाज़ु कढंदी आहे, उन ख़ुशी जो इज़हार कंदी आहे। ऐं उन ई अहिड़ी मौसम में हू पंहिंजे महबूब खे चयो पई, हू माना निम जे हेठां बि तुंहिंजो इंतज़ारु कयां पई, ऐं ईंदड़ वेंदड़ ॾिसनि पिया तूं आहीं किथे, तोखे तुंहिंजो मूंखे सिक लॻी आहे, इंतज़ारु कयां पई। अच्छा, ऐं इन जी ॿी मिसरा आहे। ओटे पढ़ियो रींगणो ना रड़ियो रड़ियो जावे। सासू जी थारो शेल भमरियो मासा डरियो जावे। हूँ थाना पुछा शेल भमरिया हेकली, जाटारू वाटारू माना छानी मानी देख ली। खड़ी नीम के नीचे हूँ तो एकली, जाटारू वाटारू माना छानी मानी देख ली। ओटे पढ़ियो रींगणू अर्ट खे चवंदा आहिनि, जेका जंहिंमां ही धागो वग़ैरह ठाहींदा आहिनि कपा मां या उन मां। ओटे पढ़ियो रींगणू रड़ियो रड़ियो जावे। जीअं रींगणू माना अर्ट घुमे थो, रड़ियूं करे थो, माना हुनजो आवाज़ु अचे थो, ईअं तुंहिंजो हुन पंहिंजी सासू खे पंहिंजी ससु खे चवे थी त भई तुंहिंजो पुटु जेको आहे मूंखां शेल भमरियो, माना हुनजो हिकिड़ो उलाणो आहे, त तुंहिंजो शेल भमरियो माना पुटु तुंहिंजो जेको इहो मूंखां ईअं ई जीअं रड़ियूं करे अर्ट भॼे पियो, ईअं भॼी हलियो वियो आहे। मूंखे आउं अकेली आहियां, हुनखे सारियां पई ऐं मूंखे हुनजी सिक लॻी आहे, ऐं मूंखे दुनिया ॾिसे पई पर मूंखे हुनजो इंतज़ारु आहे। अच्छा, उन खां पोइ मिसरा आहे। ऊची मेरी उजड़ी ना मही लुबारी खाट, धण में पोढो ढोलियो सुगन सियाड़े री रात। हूँ थाना पुछा शेल भमरिया हेकली, जाटारू वाटारू माना छानी मानी देख ली। खड़ी नीम के नीचे हूँ तो एकली, जाटारू वाटारू माना छानी मानी देख ली। ॾाढी मक़सद वारी हिकिड़ी आहे मिसरा लास्ट जेका, उन में ऊची मेड़ी उजड़ी, ऊची माना तमामु वॾी, माड़ी मेड़ी माना माड़ी आहे, ऐं जंहिं ते माड़ी माना बिल्डिंग, हा माड़ी माना 2 मंज़िल। ऊची मेड़ी उजड़ी मही लूंबारी खाट, माना सुठो पलंग लॻो पियो आहे ऐं ख़ूबसूरत जंहिं ते सेज तयारु आहे। ऊची मेड़ी उजड़ी मही लूंबारी खाट, धण में पोढियो ढोलियो। ऐं जेको मुंहिंजो महबूब आहे, मुड़ुसु आहे, जेको बि आहे उहो पंहिंजो धण जेको ॿकरियुनि जो आहे उन में हींअर ई राति जो रवानो थी वियो आहे, उन सां गॾु हलियो वियो आहे। ऐं सियारे जी राति आहे, सुगन सियारे जी राति,
ऊची मेड़ी उजड़ी मही लुबाड़ी खाट धन में पोटियो ढोलियो सुगन सियारे रात। अहिड़ी सियारे जी राति हुजे, पलंग लॻो पियो आहे ऐं पंहिंजी उन माड़ी में इंतज़ारु करे पई ऐं हू महबूब आहे उहो पंहिंजे ॿकरियुनि जे धण सां गॾु माल में राति जो हलियो थो वञे ऐं उन ते हू शिकायत करे थी त आउं अकेली आहियां ऐं तूं अहिड़ी सुगन सियारे जी राति में तूं हलियो थो वञी, इहा केॾो मूंखे सिक आहे, तव्हां अचो वापसि मूंसां, मूंखे पंहिंजे महबूब सां मिलणो आहे या मूंखे तव्हांजी सिक लॻी आहे। ठीकु आहे। हाणे हिन जो जनरली पस मंज़र जी ॻाल्हि कयूं त हिन थर जी आहे त हू महबूब ई हुनजो जुदाई जो, पर मौसम जे लिहाज़ सां हुनखे कीअं हुन खयो आहे शायदि त मौसम बरसाति जी आहे, उन में बि हू नथो मिले त पोइ हुनजी केतिरी छिक थिए थी ऐं उन खां पोइ उहो पंहिंजी ससु सां बि शिकायत करे थी त भई अहिड़ी पोज़ीशन में बि तुंहिंजो पुटु जेको आहे मूंखे अकेली छॾे हलियो थो वञे ऐं उन खां पोइ वरी लास्ट में अहिड़ी सियारे जी राति केॾो माण्हू खे जेको इंतज़ारु हूंदो आहे पंहिंजे पति जो या कंहिंजो, त उन में बि हू केतिरो हलियो थो वञे छॾे अकेलो, उन जो हुनखे इंतज़ारु आहे। ऐं इहा ई हिकिड़ी मोहबत जी ऐं हिकिड़ी लगन जी कहाणी आहे जंहिंखे शायदि पंहिंजे अंदाज़ सां पेश कयो आहे ऐं हिकिड़ी असांजी लोकल ऐं ढाठी ॿोली सां जेको असांजी मशहूरु फ़नकार माई भागी खे तमामु ख़ूबसूरत नमूने ॻायो आहे ऐं हर माण्हू खे जेकॾहिं मान्या जी थोरी घणी सम्झ में अची वई त सुठो ख़ूबसूरत सिठो आहिनि जेका उन्हनि पंहिंजे अंदाज़ सां पिरोयो आहिनि। महिरबानी सर, थैंक यू। साईं होद साहब, भला माई भागी जो पस मंज़र हिन गाने जे हिसाब सां माई भागी जे बारे में ॿुधायो, किथे असां कीअं दुनिया सां कंपेयर कंदा आहियूं? सर हींअर मुनई साहब जेको थो माई भागी जो खड़ी नीम के नीचे वो तो हेकली इहो कलाम ॿुधायो, बल्कि उन्हनि जी माना सां गॾु असांखे सम्झायो तमामु बहितरीनु सुठो तमामु ऐं हर लफ़्ज़ खे खोले सम्झायो आहे। हक़ीक़त में इहो आहे त माई भागी ही जेको कलाम जेको ॻायो आहे इहो तमामु मशहूरु थियो पुराणे वक़्त जो। हालांकि माई भागी जो तमामु मिठो आवाज़ु हो जंहिंखे असां लता मंगेशकर सां बि भेटा ॾींदा हुआसीं ईंदा आहियूं, छो त उनजो आवाज़ु तमामु मिठो हो, कोयल वांगुरु आवाज़ु हो। ऐं माई भागी हिन कलाम में थरपारकर जो पूरो पस मंज़र हिन में ॼाणायो आहे। त मतिलबु हिकु बरसाति मौसम बि आहे ऐं जेको आहे सो झूपड़ो चौरो वग़ैरह इहो ऐं जेको आहे सो हुन पंहिंजो महल हुनखे ॾेखारे थी ऐं आर्ट वग़ैरह जो जंहिंमें धाॻो वग़ैरह ठाहियूं था इहो हुयो। त इहे सभु शयूं जेको आहे हिकिड़ो पस मंज़र हुयो जेको साईं मुनीष कुमार हिन कलाम खे ॻाए ऐं उनखे अर्थाए असांखे ॿुधायो जेको तमामु बहितरीनु ऐं सुठे तरीक़े सां इहो साईं सुञाणो। अच्छा, महिरबानी तव्हांजी, थैंक यू। थैंक यू।